पखो में सहाफ़िन जो नसीराबाद के सहाफ़ी बशीर अलीगारी का फुर ए हमले खिलाफ एहतजाज किया वो। उन डस में सहाफ़िन अली गुल इनकलाबी, प्यार अली चांडियो, अब्दुल वहीद मेव, मोहम्मद अली तीवणो, तारिक हुसैन मक्सी, जुल्फकार अली बलोच, काशिफ खिची, फ़कीर मोहम्मद मुबारक, मोहम्मद रफ़ीक, अहमद मुगेरी हथन में प्ले कार्ड खड़ी प्रेस क्लब अॻियां वाक़े की सख्त लफ़्ज़ में मज़म्मत कंदे हमले वारनि के गिरफ़्तार करने जो मुतालबो किया। उन मौके ते गुल इनकलाबी ए प्यार अली चांडियो चयो त सीनियर सहाफ़ी बशीर अहमद लिगारी का कुछ ॾींहं अॻु हथियारबंदनि हमलो करे फुर करण दौरान ज़ख्मी करे छॾियो हो, जंहिंखे जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं न ई फुर थियल रक़म वापसि मिली सघी आहे। पुलिस जी अहिड़ी लापरवाही ते असां सख़्त मज़म्मत कयूं था त पुलिस ॾोहारनि के गिरफ़्तार न करे मुतासिर सहाफ़ी सां इंसाफ़ न कयो आहे। हुननि चयो त नसीराबाद में अंधेरी नगरी आहे। सियासी सिफ़ारिशुनि ते मुक़रर पुलिस ऑफिसर सहाफ़ियुनि जो तहफ़ुज़ करण बजाय सियासी माण्हुनि जी वंगार बांधे हमले आवरनि सां बिठू बणियल आहिनि। हिन वाक़े में मुलस जवाबदारनि मथां पुलिस फ़र्ज़ी केस दर्ज करे ख़ामोशी अख़्तियार करे वेही रही आहे। वाक़े के 10 ॾींहं गुज़िरण बावजूद पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। आख़िर में सहाफ़ियुनि SSP कंबर का मुतालबो किया तो सीनियर सहाफ़ी बशीर अलीगारी मथा हमलो कंदड़ शरपसंद गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ फराहम कियो वञे।